ज़मीन जो मसइलो आहे। असांजो हिते पुराणो मोहम्मद खान जूणे जे दौर जो ॻोठ आहे। असां वटि अहिड़ा कागज़ बि आहिनि, कोर्ट में असांजो केस बि हले थो त बाबा असांजो ॻोठ आहे सिकनी पुराणे दौर जो। उजण बिरादरी, शंभण बिरादरी सुबुह असां हला कई आहे अची 2 ॾींहं 3 अॻु में मुंहिंजे मथां कूड़ी FIR सुबुह जो कुंभनि मां वठी मुंहिंजे मथां FIR करे मूंखे सिधो डायरेक्ट उन महिल जेल कस्टडी करायूं। ऐं उनखां पोइ वरी 2 ॾींहंनि खां पोइ अॼु वरी कल्ह वरी SHO वटि राति DSP साहिब वटि चवनि त बाबा ॻाल्हियूं रखूं था। ॻाल्हियुनि जे जाइ ते वरी सुबुह जो हमिलो कयो अथऊं अची। हे मुंहिंजे सौटनि भाइरनि खे असां बि विढ़िया आहिनि ऐं जो उनखे धक हयां अथऊं, ॿारनि बचनि खे धक हयां अथऊं। हे घर असां जेके ॿाहिरि ॾिनी अथऊं 20-25 हथियारनि वारा, 40-50 माण्हू जेके हथियारनि वारा आहिनि उजण शबण जा शंबाणी हुया, ॿिया वंगारू हुजनि, उन्हनि में कोश बिरादरीअ जा माण्हू हुया, महर बिरादरीअ जा माण्हू आहे जेके बि असांजे पाड़े जा असां सुञाणूं चङी तरह। ॾिसंदासीं कुशनि खे बि त सुञाणींदासीं, महरनि खे बि महर बि हुजनि, ॿिया असांजा उजण हुजनि ऐं जेको आहे सो मुनवर उजण हुजनि ऐं आसिफ़ ऐं इहो हिननि जेको ऐं शबाणी कहिड़ो आहे जंहिंजे सतायो मुसलो हलंदड़ उनजो भाउ आहे, उनजा पुट आहिनि अली शेरा जा पुट आहिनि ऐं इहे शंबाणी आहिनि जेके। कोर्ट में का तव्हांजे केस बेस हलंदड़ आहे? हले थो असांजो इहो ई हिन ॻोठ जो सिविल जो जंहिंखे 2 साल थी विया आहिनि ऐं उन में इहो ई असांजी त बाबा असांजो ॻोठ आहे, तव्हां असांखे छो तंग कयो था। पोइ बि नओं SHO अचे थो, उहो FIR इन्हनि जी इहा हला रोज़। अॼु वरी सुबुह सां माना इहा हला कई अथऊं, अची घरनि ते हमिलो कयो अथऊं। हाणे तव्हांजो SSP साहिब खां छा मुतालबो? इहो मुतालबो आहे त असांजी जेको आहे इंक्वायरी करे असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे, हिन जे ख़िलाफ़ु सख़्तु कानूनी कार्रवाई कई वञे। SHO सिधो माना हुनजो वंगारू बणियल आहे।